नाज़रीन ख़बर दी पावां कि मीरपुर मातलो में स्टेप फाउंडेशन के चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच भिटाई मीडिया सेंटर मीरपुर मातलो पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कई। तफ़सील दी पावां कि प्रेस कॉन्फ्रेंस में हिन जणायो तो डिप्टी कमिश्नर घोटकी एसीज़ ऐं डीलर सब माफिया आहिनि। हिन हथरादू बहरान पैदा किया है जियां कमाई करे सके। ही बहरान ज़िले के चूंडियल नुमाइंदन लाइ नाहे, वडेरे लाइ नाहे, सरदार लाइ नाहे। अगर भाण जो बहरान है तो सिर्फ गरीब हारिन लाइ है। खाद महंगी है तो हारी लाइ है। लाइन में बे हारी बीहे। अफसोस आ जो हिन एडे इशू ते अगर एहतजाज कन था तो सिर्फ सोशल वर्कर, कौम परस्त ऐं साफ़ी। वडेरा सरदार वोटन लाइ तो रोडन ते ईंदा आहिनि, पोइ हारिन लाइ रोडन ऐं प्रेस क्लबन ते एहतजाज छो नथा कनि। हिन वधीक चयो त वडेरा ऐं सरदार गरीबन जा ख़ैर ख़्वाह न आहिनि। अवाम उन्हनि मुफ़ाद परस्तनि खे समझी छॾे ऐं खेनि वोट न ॾे। हिन चयो त आम माण्हू खे घुर्जे त नौजवान सोशल वर्करनि खे सपोर्ट कनि ऐं उन्हनि खे वडेरनि साम्हूं इलेक्शन में बीहारे कामयाब कराइनि त जीअं तव्हां उन्हनि मुफ़ाद परस्तनि जे टोले मां आज़ादी माणे सघो। सईद चांडियो, 90 न्यूज़, मीरपुर माथेलो।